अस्सलाम वालेकुम नाज़रीन, हमारे सिरिया चार जेडीओ न्यूज़ आया वज़ीर उन्नड़ नवाब शमा ख़बर शामिल कयूं था। AK डायरी जी सिंध हुकूमत तरफ़ां मशरूत ऐलानियल लॉकडाउन की इजाज़त के नवाब शाह जे वापारियुनि हवा में उड़ाए छॾियो। पुलिस गायब SOPs ते अमल न कयो वियो ऐं शॉपिंग सेंटर बग़ैर इजाज़त खोलिया विया आहिनि। उन सिलसिले में नवाब शाह शहर जा मुख़्तलिफ़ मार्केटूं मोणी बाज़ार, लियाकत मार्केट, गोल चक्रो, कचहरी रोड, काज़ी अहमद मोड़ ऐं ॿिया दुकान खुली विया। दुकाननि ते रश लॻी पई आहे ऐं ज़िले हुकूमत तरफ़ां SOPs ते अमल करण लाइ के बि उपाउ न वरिता विया आहिनि ऐं शहर में किथे पुलिस नज़र न अची रही आहे। एसी ताईं जो ट्रैफिक पुलिस बि गायब आहे। नवाब शाह में सिर्फ़ु हेयर कटिंग सैलून ऐं ब्यूटिशियन जा दुकान बंदि आहिनि ऐं उन जे तरफ़ां प्रेस क्लब ॿारहं एहतिजाजी मुज़ाहिरो कंदे मुतालबो कंदे चयो त असांजा बच्चा आहिनि, असांखे इजाज़त ॾिनी वञे त असां SOPs ते अमल कंदासीं ऐं पंहिंजे बच्चनि जो रोज़गार कंदासीं। जॾहिं त शहर जे हर दुकान ते रश आहे ऐं ख़ासि तौर ते कपिड़े जे दुकानदारनि वटि तमामु घणी रश ॾिसण में आई ऐं ख़ासि तौर ते मर्द, औरतूं ऐं ॿारड़ा शहर में तमामु झझे अंदाज़ में मौजूदु हुआ। HR जेडीओ न्यूज़ में फ़िलहाल एतिरो ई। वधीक ख़बरनि जी अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो HR जेडीओ न्यूज़।